मीरपुर खास में शाहनवाज कुंभर कतल केस ATC मां सेशन कोर्ट मुंतकिली बाबत नज़रसानी दरख्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत नामज़द जवाबदारनि जी दरख्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे ॿुधणी 5 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। डॉक्टर शाहनवाज कुंभर कतल केस में नामज़द जवाबदार अॻूणे सब इंस्पेक्टर हिदायतुल्ला ऐं कांस्टेबल नादिर परवेज़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में केस ATC मां सेशन कोर्ट मुंतकिली बाबत नज़रसानी दरख्वास्त ॿुधण जोगी करार ॾियण जो हुकुम ॾिनो। खबर अवांखे ॾियूं पिया। मीरपुर खास में शाहनवाज कुंभर कतल केस ATC मां सेशन कोर्ट मुंतकिली बाबत नज़रसानी दरख्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत नामज़द जवाबदारनि जी दरख्वास्त ॿुधणी जोगी करार ॾींदे ॿुधणी 5 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। डॉक्टर शाहनवाज कुंभर कतल केस में नामज़द जवाबदार अॻूणे सब इंस्पेक्टर हिदायतुल्ला ऐं कांस्टेबल नादिर परवेज़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में केस ATC मां सेशन कोर्ट मुंतकिली बाबत नज़रसानी दरख्वास्त ॿुधणी जोगी करार ॾियण जो हुकुम ॾिनो।